अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथी उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां दोस्तो अॼु किताब आहिनि ॿिनी किताबनि जो जेको जेको आहे तारीफ़ आहे उहो आहे सिंधी लिखत ऐं सिंध तालीम में ॿोली जो जबर जे हवाले खां साथियो किताब आहिनि किताब डॉक्टर फ़मीदा हुसैन जेको सिंधी अदब सिंधी ॿोलीअ ते सुठो जो कमु थियल आहे बिटाई ते उन सुठा कम आहिनि केरु डॉक्टर फ़मीदा हुसैन को वाक़िफ़ु न आहे पोइ साथियो जेका असांजी सिंधू लिखत आहे अॼु बि माना हुन ते तहक़ीक़ न थी सघी आहे जेका मुआइंदड़े में जेका लिखत आहे उन जे हवाले खां बि नयूं तहक़ीक़ूं थियनि थियूं पियूं पर अञा उन ते नतीजे ते न पहुता आहिनि त माना इहा लिखत आहे छा। हालांकि हीअ ॾिसूं था निशानियूं ॾिनियूं वियूं आहिनि निशान खे स्कल असां वटि एतिरा वसीला बि आहिनि हर शइ बि आहे पर उन जे बावजूद बि अलाए छो माना इन ते ध्यानु थो ॾिनो वञे त हीअ जेको हिकिड़ो अहम इशू आहे अहम मसइलो आहे सिंधी ॿोली सिंधू लिखत जे हवाले खां ऐं तालीम में ॿोली जो जेको जबर आहे उन जे मसइले ते हिकिड़ी माई आहे ज़ुबैदा मुस्तफ़ा जेका कराची जी सहाफ़िन आहे उन जा मुख़्तलिफ़ मज़मून जेके तर्जुमो कया आहिनि डॉक्टर फ़मीदा हुसैन ऐं ॿिया ई जेके सिंधू लिखत आहिनि हिते मुख़्तलिफ़ मुल्कनि जा स्कॉलरनि जंहिं तहक़ीक़ करे किताब जेको आहे लिखिया आहिनि अंग्रेज़ी कालम उन खे डॉक्टर फ़मीदा हुसैन त सिंधी में तर्जुमो कयो आहे केतिरो अहम कमु आहे कीअं कमु आहे तव्हांखे तारीफ़ करायां थो पियो सिंधी ॿोली अदब जे हवाले जा शागिर्द आहियो सिंधी ॿोली ते पढ़णु था चाहियो सिंधू लिखत ते तालीम में ॿोली जे जबर जे हवाले खां पढ़णु था चाहियो त हीअ किताब ॾाढा सुठा आहिनि नथा पढ़णु चाहियो वीडियो खे स्किप कयो का ॻाल्हि न आहे छो त के शयूं कंहिंखे वणंदियूं आहिनि कंहिंखे न वणंदियूं आहिनि पर असां हिकु सिंधी ॿोली जे हवाले खां सिंधू लिखत जे हवाले खां असांखे इहो आहे त हिन शयुनि खे असां नज़रअंदाज़ न कयूं इन इहे शयूं नज़र मां कढियूं के तनक़ीदी के तहक़ीक़ी राय असांजे ज़हन में का जुड़ी अची सघे थी हिननि जे पढ़ण खां पोइ इहे कुझु चंद गुज़ारिशूं हुयूं चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक अगरि दिलि कढे त न त तव्हां रास जा राणा आहियो साथियो हीअ किताबु आहे सिंधू लिखत 21वीं सदी में थियल नई तहक़ीक़ डॉक्टर फ़मीदा हुसैन जंहिं जेको आहे सो साथियो हीअ किताबु तर्जुमो कयो आहे हीअ किताबु मार्केट में पियो आहे मिले थो पियो जेको आहे त पुराणो 2002 जो शइ थियल आहे पर छा आहे त क़ीमतूं हीअ हादसात हयूं हुयूं क़ीमत घटि आहे पर तव्हांखे 250 रुपए में मिली वेंदो तव्हां घुराए सघो था हीअ साथियो मज़मून आहिनि जेके सो हिन सिंधू लिखत 21वीं सदी में मुक़दमो आहे डॉक्टर फ़मीदा हुसैन सिंधू रस्मुल ख़त बाबति दावा जो रही पवणु स्टीव फार्मर चर्ड स्पर्ड ऐं छा सिंधू रस्मुल ख़त वाक़ई में लिखण जो सिरिश्तो कोन्हे आस्को परपोला सिंधू रस्मुल ख़त पैगाम रसाई जी सलाहियत जी तोड़ तक ऐं ॿोली राजेश राव ऐं साथी सिंधू रस्मुल ख़त निशानी जे नमूने जो मताइलो निशा यादव ऐं साथी गैर लिसानी सिंधी रस्मुल ख़त हिकु अजायो बहस गैर लिसानी सिंधू रस्मुल ख़त हिकु अजायो बहस अरोथम मुहाद्यन सिंधू सरस्वती रस्मुल ख़त जी भाञ ते हिकु नई रोशनी राजोठ एन पाल छा कंप्यूटर 5,000 साल पुराणी ॿोली जी भाञ करे सघनि था डेविड ज़ैक्स डॉक्टर आस्कर पोपोला जो इंटरव्यू अर्थो महादेवन जो इंटरव्यू साथियो हीअ जेके आहिनि स्कॉलरनि जंहिं ते जेको आहे सो डॉक्टर फ़मीदा हुसैन तर्जुमो कयो आहे बाक़ी नाशर पब्लिशर ताजो छा थो चए उन जे बारे में तव्हांखे थोरो ॿुधाइनि सिंधी ॿोली जी क़दामत असलियत ऐं नोयत उन जी रस्म ख़त जे अंदरि मौजूदु ॿोली मां ई परखे सघजनि थियूं गुज़िरियल 1.5 सदी खां मुंहनि जे दड़े में हड़पा में मिलियल सिंधू लिखत लपी या रस्म ख़त जी गुज़ारत खे भञणु सम्झण जी कोशिशि थी रहियूं आहिनि कोशिशूं थी रहियूं आहिनि पर उन में का ख़ातिर ख़्वाह करणु नथी सघे जंहिंजे करे 21वीं सदी में बि अची करे आलमनि उहो शक ज़ाहिर करणु शुरू कयो आहे त किथे ईअं त कोन्हे त रस्म ख़त में मुर्गो ई का ॿोली आहे ई कान ऐं उहे महज़ हिके गैर लिसानी अलामतूं आहिनि इन शक ज़ाहिर थियण खां पोइ सिंधू रस्म ख़त जी भाञ ते सालनि खां नून चोए कमु कंदड़ आलमनि बेचैनी पैदा थियणु स्वाभाविक आहे जंहिंजे करे न सिर्फ़ु पंहिंजे कम खे तेज़ करे छॾियो आहे बल्कि कंप्यूटर टेक्नोलॉजी ऐं जदीद लिसानी जे इल्म जी मदद सां केतिरा ई तजुर्बा करे नतीजा कढी दलीलनि सां जवाबु तयारु करे छपिराया आहिनि ऐं उहो साबित कयो आहे त बिना शक शुबे जे सिंधू रस्मुल ख़त हिकु ॿोली रखंदड़ लिसानी रस्मुल ख़त आहे बिल्कुलु साथियो ॾाढो ज़बरदस्त ही किताबु पढ़णु चाहियो सम्झणु चाहियो ॾिसणु चाहियो तव्हांखे जेको आहे सो हीअ मार्केट में मिले थो पियो ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे सिंधू रस्मुल ख़त ॿोली सिंधू लिखत खे सम्झण जे हवाले खां जेके अॻु में तव्हां किताब ॾिठा आहिनि
हीउ मार्केट में पियो आहे, मिले थो, वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, राज़ जा राणा आहियो, न त तव्हांजा लख लाइक़ साथियो। ऐं ॿियो आहे तालीम में ॿोली जो जबर मसइलो ऐं उनजो हल। ज़ुबैदा मुस्तफ़ा मुतरजम डॉक्टर फ़हमीदा हुसैन आहे, हिन खे साॻेदारी छपरायो आहे। किताब पनो ज़बरदस्त आहे, जेको आहे सो तक़रीबन पोणा 300 सुफ़हनि ते मुश्तमिल किताब आहे। ऐं हीअ तव्हांखे बि जेको आहे सो हिन इदारे खां कॉल करे घुराईंदो त तव्हांखे अधु क़ीमत ते मोकिलींदो। हीअ तव्हांखे 250 रुपए में बि तव्हांखे पइजींदो साथियो। हीअ जेका आहे सो माई ज़ुबैदा मुस्तफ़ा साफ़िण आहे कराची जी, जंहिं हीअ मसइला उथारियनि। हीअ फ़हिरिस्त अंग खणे जदोलनि जी फ़हिरिस्त नाश ऐं सुधारे वधायल एडिशन जो महाग पहिरें सुधारियल वधायल छापे जो पेश लफ़्ज़, पहिरें छापे जो पेश लफ़्ज़। मसइलो छा आहे? तमामु अहम नुक़्तो पाकिस्तान में अंग्रेज़ी ॿोली 69 अॻ में ॿोली जो सुवालु, 70 खां पोइ लिसानी इख़्तिलाफ़, तालीम ऐं ॿोली, तालीम जो ज़रियो, ॿोली निज साइंस साथियो। ॿोली असां वटि जेको हिकिड़ो मसइलो थियो 1971 में, जेको हिकिड़ो सूबो धार थियो पाकिस्तान खां, उहो आज़ादु मुल्क आहे, उन हिकिड़े ॿोली जे इशूअ ते जेको आहे सो शुरू थियो मसइलो, उन ॿोली जो दर्जो न मिलियो, उन ते वधंदी बि ॻाल्हि। अॼु उहे आज़ादु आहिनि। ईअं ई ॿोली तमामु तालीम जो ज़रियो, ॿोलियूं अहम आहिनि। ॿोलियूं बि कंहिं बि मुल्क खे कंहिं बि मुल्क खे ॿोली, कल्चर, जाग्राफ़ी हदूं न आहिनि त उहो मुल्क न आहे। त इन करे ॿोलियूं अहम आहिनि ऐं ॿोलियुनि जा ई जे ज़रिए ई मुल्क तरक़ियूं कनि था पिया। ॿ ॿोलिया निज़ाम ॿाहिरि मुल्क जा मिसाल ही साथियो, जेके तव्हां ॼाणो मां चैप्टर ॾियां थो पियो, उन जे हवाले खां ई जेको आहे सो ऐं कमु तव्हांजे साम्हूं आहे। जीअं केतिरे क़दुरु असांजी डॉक्टर फ़हमीदा हुसैन या ज़ुबैदा मुस्तफ़ा कामयाबु विया आहिनि। थोरो अब्दुल गफ़ूर मेमण जे बारे में डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण जे बारे लिखे थो त सिंधी ॿोली जी बाक़ाइदा राशिद राब्तो करे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस किताब द टेनी ऑफ लैंग्वेज इन एजुकेशन सिंधी तर्जुमो कराए थारी तरफ़ां छपाई सलाह ॾिनी वई। तालीम ॿोली जी मां डॉक्टर सुबम हीअ किताब आहे कि सिंधी तर्जुमे शाइर करण लाइ लाभाइतो 1.5 साल थारी तर्जुमे जो कमु तर्जुमो न मिलियो। ॾाखा प्रोफेसर डॉक्टर बफ़ी चेयरमैन तौरु डॉक्टर फ़हमीदा हुसैन सां किताब ते राब्तो कयो, जंहिं हामी भरी सॼो किताब तर्जुमो करे ॾिनो। इहो कुझु जेके आहिनि सो ज़रूरी आहे। मुतरजम पर डॉक्टर फ़हमीदा छा थी चए त मुतरमा ज़ुबैदा कराची सिंध जी मशहूरु साफ़ नगर हिकु स्कॉलर बि आहे, जंहिंजा रोज़ानी डान लिखण वारा कालम संदि लिखियल सॼी किताब मुल्की तालीम समाजी बराबरी इंसाफ़ अमन अमान का ॾिसी तमामु अहम आहे। संदि हीअ किताब खे पाकिस्तानी तालीम अमूमन सिंध जी तालीम लाइ ख़ुशि हिकु अहम दर्दमंद दिलि रखंदड़ लेखा साबित करे थो। जेकॾहिं पंहिंजी तरफ़ां तजवीज़ूं ऐं सिफ़ारिशूं ॾेई सरकार खे पंहिंजी तालीम पासी नसर करण लाइ उत्साहित थी त संदसि कनि नक़्तनि सां इख़्तिलाफ़ त थी सघे थो, पर संदसि ख़ुलूस नियत सां कयल पूरे खे साराहण खां सवाइ रही नथो सघिजे। साथियो हीअ जेको आहिनि सो फ़हमीदा हुसैन जेके सो उन जा लफ़्ज़ फ़हमीदा मेमन फ़हमीदा हुसैन जे नाले सां मशहूरु इहा वीडियो आहे तव्हांजी।